अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सिंध वासी? उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदव। मुंहिंजो एल्बम हुयो नाज़ प्रोडक्शन में, माशाल्लाह फ्रेश एल्बम आहे। ॾाढो सुठो एल्बम थियो आहे। असांजी पूरी टीम हिन में आहे, नाज़ प्रोडक्शन जी टीम। ॾाढो सुठो एल्बम थियो आहे, फ्रेश ऐं ईद जो गिफ्ट आहे तव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं चीफ सिलेक्शन आहिनि कदीर चाचर साहब, जेको ही ॾिसो माशाल्लाह ॾाढो सुठो। असां सभिनीनि महिनत कई आहे। असांजो नाज़ स्टूडियो में ही एल्बम अल्हम्दुलिल्लाह सां फाइनल थी वियो, जंहिंमें हिकु सॉन्ग आहे, तव्हांखे ॿुधाईंदासीं। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि अचे सभिनि खे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जीअं त नाज़ प्रोडक्शन में हीअ असांजो एल्बम कंप्लीट थी चुको आहे। तमामु ख़ूबसूरत गीत आहिनि, तमामु सुठा शाइर आहिनि, सिंध जा मशहूरु शाइर, जंहिंमें असांजो मायर नाज़ शाइर मीर असगर साहिब मीरानी तव्हां सां कुझु ॻाल्हाइणु चाहींदा। सिंध वासियो अस्सलाम वालेकुम। उम्मीद त सभु दोस्त ख़ुशि हूंदो, जिते हुजो सुखिया हुजो। असांजी इहा दुआ आई आहे, असां सभिनि जे लाइ इहा ई दुआ कंदासीं ऐं तव्हांजे रिस्पॉन्स जो असांखे इंतज़ारु रहंदो। महिरबानी, थैंक यू। इंशाअल्लाह थैंक यू, लख कुर्बान।